कारी कामण जी तबाही हेठ आयल ॻोठ ओभायो जामरी जे रहवासियनि जे रत जा जुज़ा वठी वञण बाद 2 महीना गुज़री वञण जे बावजूदु इलाज शुरू न थी सघियो आहे। इलाज जे आसरे में उमेद लगाए वेठल बीमार ऐं ग़रीब ॻोठाणनि में वरी बि मायूसी छांइजी वई आहे। कारी कामण में मुब्तला पीरसन गुल हसन जावरी जा हथ पेर ऐं मुंहुं सुॼी विया आहिनि ऐं हलण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। माण्हू असां वटि के न इलाज लाइ आयो न असां सां मदद करण जे लाइ आयो, को माण्हू असां सां कोन आयो। वफ़ाक़ी वज़ीर सैयद नवीद कमर जे हुकुम ते सिहत खाते जी टीमनि ॻोठ ओभायो जावरी जे 57 माण्हुनि जे रत जी स्क्रीनिंग कई, जंहिंमें 3 ॻोठाणनि खां सवाइ बाक़ी 54 माण्हुनि खे कारी कामण हुअण जी तस्दीक थी। सिहत खाते वारनि मुतासिरीन खे इहो यकीन ॾियारियो त हफ़्ते बाद अवां जो इलाज शुरू कयो वेंदो, जंहिंखे 2 महीना गुज़री विया पर सिहत खाते वारनि वरी हिन ॻोठ जो मुंहुं बि न कयो आहे। असाई जे करे ऐं ॿियनि जो जेको आहे सो घणनि जूं टेस्टूं थियल कोन्हनि के पक कान्हे, उन लाइ सर्वे करियूं पिया। जिन खे टेस्ट जी ज़रूरत आहे उन्हनि खे रेफर कंदासीं या कोशिशि कंदासीं त हिते ई उनजे टेस्ट जो बंदोबस्तु थी वञे। यादि रहे त हिन बदनसीब ॻोठ जा 13 माण्हू 1 साल जे अंदरि कारी कामण सबबि मौत जे मुंहं में वञी चुका आहिनि, जंहिंमें हबीबुल्ला जावरी, मुस्मात सूमरी जावरी, ग़ुलाम मोहम्मद जावरी, अल्लाह बख्श, यार मोहम्मद, साईं बख्श ऐं मीर मोहम्मद शामिल आहिनि। मौत जो गिरा बणिजंदड़ हिन ग़रीब ॻोठाण वटि इलाज जी सघ न हुअण सबबि हू मौत जे ओसीड़े में ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया त कॾहिं मौत हिननि वटि अचे थो ऐं ही मौत जो गिरा बणिजनि था। वादे करण जे बावजूदु सिहत खाते पारां हेसि ताईं हिननि ग़रीब ॻोठाणनि जो इलाज न करण ते हितां जूं मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी धुरियूं सिहत खाते ते सख़्तु ॾमिरियल आहिनि। 2 महीना अॻु में ॻोठ ओभायो जावरी में सिहत खाते जूं टीमूं आयूं, उन जूं रत जूं टेस्टूं वठी विया। इहो चई विया त बाबा हफ़्ते अंदरि तव्हांजो जेको इलाजु कयो वेंदो, पर उनखे तक़रीबन 2 महीना गुज़री विया आहिनि, हेल ताईं अञा उहे न पिया था। जंहिं सबबु केतिरा ई मरीज़ ॿिया मरण कंदी जनान सुमरो, बुरली शाह करीम, कपूर, नाउमेल, मुलाकातियार, अलायार तुर्क, सईद खान लुंड समेत सभिनी नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि में रहंदड़ माण्हुनि जो वॾो अंग कारी कामण में मुब्तला आहे, जंहिंमें 55% मर्द, 25% औरतूं ऐं 20% ॿारड़ा शामिल आहिनि। इन सिलसिले में हितां जे समाजी अॻवान नूर मोहम्मद कोरे जो चवणु आहे त जो वाहिद इलाइक़ो आहे तहलको बुरली शाह करीम, जंहिंमें कारे कामण रण ॿारे छॾियो आहे ऐं कंहिं न कंहिं घर मां रोज़ानो कारे कामण वेंदे जनाज़ो निकिरे थो, जंहिंजो मिसाल ओभायो उहा जावरी ॻोठ आहे, जंहिंजे 1 साल में 12 जनाज़ा निकिता आहिनि। छा असांजे सिहत खाते खां को पुछण वारो आहे त छो हिननि बेवस ऐं लाचार माण्हुनि जी सार नथी लधी वञे या सरकार वटि हिननि ग़रीबनि जे इलाज लाइ ॾोकड़ न आहिनि? जेकॾहिं ईअं आहे त आईंदा ॿियनि ग़रीब माण्हुनि खे बि इलाज जा कूड़ा दिलासा ॾेई साणुसि मज़ाक़ न कयो वञे ऐं अहिड़नि मिसकिन माण्हुनि जे जज़्बातनि खे मजरू न कयो वञे। कैमरामैन ख़ादिम हुसैन कोरे जे सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, बुरली शाह करीम।